खणी वञा त काॾे वञा? वापस वयसि त हू ज़िंदा कान छॾींदा। जे हिते रहियसि त मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामत कंदो। कावड़ तुंहिंजो हक़ आहे राणी, पर यकीन करीं त मूं तोखे धोखे ॾियण जो कॾहिं सोचियो बि न। इहा नंढड़ी ग़लती आहे जो मां तुंहिंजी ॻाल्हियुनि में अची ही ॿियो चकर पंहिंजो घर छॾे हिते आई आहियां सिर्फ़ इनजे करे त तूं मुंहिंजो मस्तानो आहीं। इहो सम्झी करे मां पंहिंजे मुड़ुस खे ई पंहिंजे हथनि सां ज़हर ॾिनो। इहा तुंहिंजे लाइ नंढड़ी ग़लती थी सघे थी, पर मुंहिंजे लाइ इहा वॾी ग़लती आहे, जंहिंजे लाइ तूं माफ़ीअ जे लाइक़ ई नहीं। मां मञा थो त तोसां मूं हक़ीक़त खे लिकायो, पर यकीन करीं त उन पोयां मुंहिंजो तोसां धोखे करण जो को बि इरादो न हो। मां त तोसां प्यार कयो। प्यार? ऐं तोखे इहा ख़बर आहे त जेको जंहिंसां प्यार कंदो आहे उनखां का ॻाल्हि लिकाईंदो ई न आहे। तूं एतिरा महीना मूंसां मस्तानो थी करे ॻाल्हाईंदो रहे, हिकु चकर बि तूं मूंसां इहा ॻाल्हि न कई त मां तुंहिंजो मस्तानो न पर ॿियो कोई आहे। ऐं इहो राज़ तूं हुन वक़्तु खोलियो जॾहिं मां पूरी तरह सां बेवस बणिजी चुकी हुयसि। तूं पंहिंजे पाण खे बेवस न समझ राणी, तोखे मां सहारो ॾींदुसि। तूं अञा इहा उम्मीद रखी वेठो आहीं त मां हिकु धोखेबाज़ जे चए चवण ते ईंदसि? मूंखे तुंहिंजे कंहिं बि सहारे जी ज़रूरत न आहे। मां को बि मुनासिब वक़्तु ॾिसी हितां निकिरी वेंदसि, पर जे तो तंग कयो न ऐं पंहिंजो प्यार जताइण जी कोशिश कई त मां अॼु ई राति हितां निकिरी वेंदसि। न राणी, तूं भल हिते रही करे मुनासिब वक़्त जो इंतज़ार कर। अॼु खां पोइ मां तोसां ॻाल्हाईंदुसि न, पर मुंहिंजो साथ तोसां हर वक़्तु हूंदो। धोखेबाज़ जे साथ खां सुठो आहे त मूंखे मौत अची वञे। प्यार पुछे थो ज़ात न काई, प्यार दिलनि जो ठाह, प्यार दिलनि जो ठाह। दोदा, तूं अमीर के साण करे कणक दा चक्कर ॾेई अचो। पाण और नंबर आहे न। ऐं तव्हां काॾे वेंदो दोदा? रईस अकबर खान ने पुकर आहे। मां दादन के साण कयो न वञा। जेको ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे न उन बारे में चवंदो। न दादा न, जेसिताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे त रईस अकबर खान राणी जे मुतलिक़ आहे। अदा छोकिरीअ खे आज़ाद कंदो या न? हाणे हू कॾहिं बि वापसि कोन ईंदी। जेकॾहिं वापसि वई न समझो त मारी वेंदी। अदा मल्हार मुओ बि कोन। जेकॾहिं मल्हार मरे हा न हिन छोरीअ जी तोसां शादी करायूं आहे। ख़ैर गुल दादा न, सजण जो बि ख़ैर त दुश्मन जो बि ख़ैर। अदा दादन सही पियो चए, तूं हुन खां दोस्तो करीं जंहिंजो पहिरियां निकाह थियल आहे। ऐं उहा आज़ाद तॾहिं थींदी या हुनजो मुड़ुस मरे या हू हुनखे तलाक ॾे। तलाक जो सवाल ई पैदा नथो थिए। छोकिरीअ खे मारे विझंदा पर तलाक कोन ॾींदा। ऊंचे मारण त परे जी ॻाल्हि आहे दादा न। छोकिरी जे वार खे बि तऊ न ॾेई सघंदा। वाह रे वाह आशिक दीवाना, तुंहिंजो चैलेंज। हाणे छॾो तव्हां इन ख़बरुनि खे। माला त वञो कणक जा चकर हणी अचो। मां ऐं दादन गाॾी करे रेस खां थी अचो। उतां जीअं वापसि मोटंदासीं तव्हां ॾां ईंदासीं। ठीकु आहे दा, असां वञूं था। पहिरियों थोरो ज़मीन जो कमकार आहे उहो छॾाइजो। हा, पर थोरो ख़्याल सां, छो जो इहे सुल्तान वारा हिन महिल होश में न आहिनि। उन्हनि ते नज़र पए त डरी वञिजो।
अदा इहो छा थो चई छा असां उतां अॼु निकिरूं पुछ पुठीअ ते रखी भॼण लाइ मां तव्हांखे न चयो पर जीअं ई उन्हनि ते नज़र पए त थोरा टरी वञो जेतिरो जहिड़ो टरे उनखे टारींदा रहो हिन में ई अकुलमंदी आहे मानी तैयार करे रखी है अंदर हल त खणी थी अचा अमा कुंज जी मामा वे मुर्सा के मानी पोड़ जाए पर असां जे लाइ को मानी जो को भरो क्यों दई तव्हां के किथा आणे दिया मानी किथा आणे दिया यो चई जाती हां सिर्फ मु ब मानी कई वई एक मिठल जी यो मां पांजी छोरी बाहे का लॻई सिर खे जेकॾहिं ॿ मानियूं वधीक पचाए छॾी आहे त हथ सड़ न आजा मुझे जेका मुझे हिस्से जी मानी है ना वो खणी भाभी अमा के दी न बाबा साथ जो कामो कोन दादा क्यों अरे चोरी जा कम त ॾिस सांगो तकी या न तकी कहिड़ो फर्क थो पए मिठल न थो खाए त खणी ॿ मानियूं मां खाई वेंदसि ॿिन माननि मां त मुझो बि ढव कोन थींदो जे ॿ टे मानियूं सवायूं हुजनि हा त माण्हू खाई ढव करे हा जेकॾहिं थोरी मानी बची पवे हा त हा हा मानी बचे हा त तुंहिंजा पीउ मां मानी खाए ढव कनि हा मूंखे अहिड़ो लाचार न आहे सुबुह शाम हिननि खे मानियूं पचाए ॾियां कहिड़ो मुंहिंजो अंदर ठारियो अथनि जो मां हिननि खे मानी करे ॾियां थींदो न पुट छोरी त सही आसमान सां ॻाल्हियूं थी पई करे अञा त थी चेरा अञा त सी पंहिंजनि पेरनि ते घुमण फिरण जहिड़ा जेकर न थी वञी खट वरिती पोइ त सही चोरीअ सां जाला कहिड़ा मण वॼाई मामा जेकॾहिं खट ते किरे न सुबुह ऐं शाम टिपणी तपाए गोॾा ॾबींदी अथनि